सम्झ में आई आहे न त हज़रत उमर हो। हज़रत उमर जे अचण सां इनकलाब आयो आहे। हज़रत उमर ॿुधायो आहे त हुकूमत कीअं कबी आहे, रियासत कीअं हलाइबी आहे, ग़रीबनि खे हुकूक कीअं ॾिबा आहिनि। दरियाए दजला जे किनारे ते पंहिंजे फ़ौज सां गॾु हज़रत उमर अचनि था पिया। आया हिकिड़ी कुराड़ी आहे, उनजो दरियाए दजला जे किनारे ते घरु ठहियलु आहे। उन कुराड़ी खे ख़बर न आहे त हज़रत उमर आहे। आयो अम्मा ॾे हाल अहवाल, कहिड़ी कैफ़ियत आहे? त अल्हम्दुलिल्लाह ख़ैर आहे। चईं ॾे हाल अहवाल अमीरुल मोमिनीन जो। चईं अमीरुल मोमिनीन जे बारे में मां क़यामत में रब साईं खे शिकायत ऐं जेको आहे सो पंहिंजो ॾींदुमि त अमीरुल मोमिनीन सही न आहे। हुनखे इहा ख़बर ई न आहे त हज़रत उमर आहे। चईं अम्मा अमीरुल मोमिनीन तुंहिंजो कहिड़ो गुनाह कयो आहे, तोसां कहिड़ी नाजाइज़ी कई आहे जंहिंजे करे तूं ख़ुदा जी बारगाह में हुनजी शिकायत ॾींदीअं। तॾहिं उहा कुराड़ी चवणु लॻी आहे भाउ अमीरुल मोमिनीन खे इहा ख़बर ई न आहे जॾहिं खां हुनजी ख़िलाफ़त आई आहे मां दरियाए दजला जे किनारे ते रहंदी पई, कॾहिं मूंखां हाल पुछणु न आयो आहे। तॾहिं उहो हज़रत उमर साईं चए थो अम्मा अमीरुल मोमिनीन खे कहिड़ी ख़बर त मुंहिंजी रियासत जे अंदरि हिकिड़ी कुराड़ी दरियाए दजला जे किनारे ते रही थी पई। तॾहिं कुराड़ी जवाबु ॾिनो सभा जे अमीरुल मोमिनीन खे इहा ख़बर न आहे त हिकिड़ी कुराड़ी बेसहारा, बेयार, बेमददगार दरियाए दजला जे किनारे ते रहे थी पई, उनजी सार संभाल जी उनखे ख़बर नथी पए त पोइ मुंहिंजो मशवरो इहो आहे इन अमीरुल मोमिनीन खे हुकूमत करण जो बि कोई हक़ कोन्हे को। ॻाल्हि सम्झ में आई अलाए न? इन अमीरुल मोमिनीन खे हुकूमत करण जो बि कोई। हज़रत उमर साईं ख़ामोश थी विया, जवाबु नथा ॾियनि। तव्हां असां कंहिं एमएनए खे ईअं चई सघंदासीं? यार कसम थो अलाह जो सची ॿुधाइजो, कंहिं एमपीए खे ईअं चई सघंदासीं? कंहिं वज़ीर आज़म खे ईअं चई सघंदासीं? कंहिं गवर्नर खे ईअं चई सघंदासीं? भला इहे त वॾा उहिदा थी विया, पर जेके असां वटि मुख़्तियारकार आहिनि, SDM आहिनि या DC साहिबु आहे, जेकॾहिं थोरो बि लाजो, हालांकि असां वटि सिस्टम इहो आहे इहे सभु तव्हां असांजे पैसे जी रक़म मां उन्हनि खे पघार मिले थी पई। ॻाल्हि सम्झो था या न? इहे सभु तव्हां असां अवाम जा ख़ादिम आहिनि। चाहे MPA हुजे उनखे तो ऐं असांजे टैक्सनि मां पघार मिले थी पई, चाहे MNA हुजे उनखे तो ऐं असांजी टैक्स मां पघार मिले थी पई, चाहे हिन मुल्क जो वज़ीर आज़म छो न हुजे उनखे तो ऐं असां अवाम जे टैक्स मां पघार मिले थी पई। पर अॼु हालत इहा आहे तव्हां असां ग़रीब उन्हनि सां ॻाल्हाए न सघंदासीं। उमर रज़ी अलाह ताला अन्हु बीठो आहे, तक़रीर थो करे पियो। पोड़ी आई आहे हिकिड़ी, ओ उमर रड़ थी वई। हेॾा माण्हू वेठा आहिनि, फ़ौज वेठी आहे, साहबा इकराम बीठा आहिनि। चएसो जी मुंहिंजी अम्मा, उमर वेही रहो, तक़रीर न कर। तॾहिं हज़रत उमर साईं उन कुराड़ी खे चवणु लॻो अम्मा छा मसइलो आहे, छो मां तक़रीर न कयां, कहिड़ो ॾोह कयो आहे? चए उमर बैतुल माल मां सभिनी खे तो हिकिड़ो हिकिड़ो जोड़ो ॾिनो आहे, पाण तो वरी ॿ जोड़ा पाता आहिनि, जेको ॿियनि खे हिकिड़ो जोड़ो ॾे पाण ॿ जोड़ा इस्तेमालु करे इहो अदुल करण वारो न आहे। हिन उमिरि खे इजाज़त न आहे त तक़रीर करे। तॾहिं हज़रत उमर चयो अम्मा एतिराज़ तुंहिंजो हक़ु आहे, जवाबु ॾियणो त भला मुंहिंजो हक़ु आहे न। चई जवाबु ॾे उमर। चई हिकिड़ो मुंहिंजो जोड़ो आहे, हिकिड़ो मुंहिंजे पुटु अब्दुल्ला बिन उमर जो आहे। मुंहिंजो कदु थोरो डिघो आहे, बैतुल माल मां जोड़ो त हिकिड़ो मिलियो, पर मूंखे पूरो न पियो अचे। मां पंहिंजे पुट जो जोड़ो मिलाए करे ॿई जोड़ा मां हिकिड़ो जोड़ो ठाहियो आहे। हज़रत उमर उहो अदुल पसंदि इंसानु आहे, विच मजमे जे अंदरि कोई बीह करे एतिराज़ करे थो त उमर हुनखे जवाबु ॾियनि था पिया। अदालत इनखे चइबो आहे, इंसाफ़ इनखे चइबो आहे, हुकूमत इनखे चइबो आहे, रियासत इनखे चइबी आहे, तालीम इनखे चइबी आहे, उजागर इनखे चइबो आहे, इंसानियत इनखे चइबो आहे, सुठो सलूक इन शइ खे चइबो आहे जेको फारूक आज़म रज़ी अलाह ताला अन्हु सेखारियो आहे।